नथी ना उम्मीद नथी दुनिया जे हकीमन जवाब ॾिनो पर अल्लाह जो कसम खणी थो चवां अहिड़ो काफ़िलो अची रहियो जेका अमन जे पेट नाबीन हुई काफ़िलो उनखे बि नूर ॾईंदो थो अचे जेके अल्लाह हिकिड़ो बचियो ॾिनो उहा अमन दा अमन हूंदी बच्चा पीउ हुजनि या सौ टोड़ंदी अचे रस्ते ते बीठी नेड़ निहारे रही त कॾहिं तो काफ़िलो अचे ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ काफ़िलो हलबो मां निको एक बचड़े जी मां उन रस्ते ते बीठी ॾिठई त काफ़िलो अचे थो पियो हलब वारे खां पुछण लॻो त काफ़िले जी निशानी कहिड़ी चवे थो ॿी निशानी न ॾिसजां जे उठन जूं पुठियूं उघाड़ियूं हुजनि उन उघाड़ी पुठन जे मथां जे चोॾींहं जा चंड चमकदा अचनि सम्झजां त इहो नूरानी काफ़िलो हलब जे मक़ाम तां वञण वारे उन औरत खे निशानियूं ॿुधायो उहा औरत इंतज़ार में बीठी हिकिड़े बचड़े जी अम्मा आहे उन जो बचड़ो आख़िरी फसाहन में ता त ख़बर पई सुभान अल्लाह काफ़िलो त अची रहियो उठन जूं पुठियूं बि उघाड़ियूं ऐं मुस्लमान कलमे वारा गौर त कर अॼु उहे उघाड़ी पुठन ते पिया अचनि जेके कॾहिं मुंहिंजे महबूब जे हजाई कुल्हड़नि जा सवार हुया इन करे सुणे लतीफ़ दाह करे चयो त दोस्त कोहाए दादुल्ला को मुहब माराए खासन खलीलन के तो सत्यूं सहाए अल्लाह समद बे न्याज़ सा करे जागे पर उन मझ आहे का उनी गाल असरार जी इमाम अली मकाम जो पाक काफ़िलो नूरानी काफ़िलो अची रहियो औरत वरी खां ॾिठो त चोॾींहं जा चंड चमकी रहिया अर्श खां नूर जो लाटो उन चोॾींहं जे चंडनि सां गॾु पयूं अचनि पक थी वई त इहे ई जवान जन वटि मुंहिंजे लाइ इलाज बचड़े जो इलाज मौजूद इंतज़ार में काफ़िलो करीब आयो थोड़ी पलीतन खे चवण लगी ओ काफ़िले जा अॻुवाणो मां ॿुधो इन काफ़िले में अहिड़ा हकीम मौजूद आहिनि जेके नाबीननि खे नूर ॾींदा था अचनि मुंहिंजो हिकिड़ो ई बचिड़ो उनखे डॉक्टर लाइ इलाज कयो मूंखे का दवा खपे पलीत हुया दौलत जा पुजारी हुया औरत खे कमो बेश ॻाल्हाइण लॻा केर थो के चवे औरत खे पक थी त ही पैसे जा पुट देर पैसनि जा आलो रखंदी मज़ाक करे मुंहिंजे सोने ज़ैनुल आबिदीन ॾे आलो रखंदा उन पलीतन मज़ाक कंदे पलीतन ठठोल कंदे मुझे महबूब इमाम आली मकाम जे उन सुने सजाद सुने बचड़े दे आंगुर खणी करे चयो ओ कुरानी हकीम आगे हथड़ो खणी चयो इहो जवाना उन पलीतन कुछ भी चयो मगर असां मुस्तफा जा गुलाम आहियूं चवंदासीं चोरीअ जो चंड जवाना उन जवान ने वञ कुरानी चोड़ंदी आई कदमनि ते हथ रखी करे ॾिसे थी त पेरनि में नंढा ॿेड़ियूं हथनि में हथ कड़ियूं जिस्म तां मास लहंदो थो वञे हैरत में पइजी वई छा मामिलो मगर बच्चे जो प्यार हुयो कदमनि खे चुमी करे चवे थी हकीम खुदा जे वास्ते मूंखे बचड़ो बचाए दे इमाम हुसैन आबिदीन जे कदमनि ते पोसो ॾींदी
ओ सुना ओ मुझा सुना काफिले जा हकीम मुझे बचड़े जी जिंदगी बचाए दे। इमाम सोने फरमायो इन पलीतन का कुछ इजाजत वट पलीतन मुर्गद मजाक में इजाजत नहीं। कलमे पढ़ण वाला अंदाजो लगा मुझे मुस्तफा जो हो बचड़ो एड़े अंदाज में उठता लथो हुंदो कीअं कदम खणी हलंदो हुंदो जुमला चवण मुनासिब नथा लगल छो त अल्लाह जी ज़ात बाबरकात इन इम्तिहान में मुझे महबूब जे बचड़न के सुरु फरमायो। इमाम अली मकाम जो बचड़ो चंद कदम अॻिते हलियो अञा घर जे करीब पहुता अंदरा न्याणी रोंदी आई अम्मा ओ मुझी अम्मा जी मुझी बचड़ी अम्मा हकीम के इजाजत दे मुझो भाइड़ो दुनिया छॾे वियो आ। हिक मां उन जे अंदर में छा गुज़रियो हूंदो जे जो हिकड़ो बचड़ो भी पयो हलियो चेहरे इमाम हुसैन लाबिदीन ने निहारी दिया अखिन में लुढ़कईंदा उनके कहिड़ी ख़बर आ त ही उहो घराणो आ जो के जे अखिन में लुढ़क बर्दाश्त न कंदो। याद रख मुसलमान आले रसूल जो इहो घराणो आ जो त मुझे मुस्तफा जे तरबियत वारा मुझे मुस्तफा करीम जे दरबार में जॾहिं कोई भी रोंदो हुयो मुझा महबूब फरमाईंदा हुया पंहिंजे अखिन जा लुढ़क सुका अल्लाह तुझी उम्मीद पूरी करे छॾी आ। मुझा दोस्त अजीज उन मुझे महबूब जे बचड़न जी निगाह उन औरत जे लुढ़कन ते पई पाण फरमायो अल्लाह जी पानी ये लुढ़क उठ निहारे चवे थी शहजादा तो ता घोर वञा लुढ़क उहा कीअं रोके उन अमन जा लुढ़क कीअं रुक चल जो हिकड़ो बचड़ो सो भी रब घुराए जॾहिं अम्मा बीबी ज़ैनब जे दिल ते आवाज़ पयो जेका बचड़ा ॿाहिरि भाइजा ॾेई आई आ उन जे अंदर ते छा गुज़रियो हूंदो पर्देदार आवाज़ ॾिनो ओ मुंहिंजा बचड़ा सजाद वक़्त आयो वञ वञी महल निभाया अल्लाह जे दरबार मां सवाल करे बचड़ो मोटाया। पाक दामन अम्मा बीबी ज़ैनब जे मुंहिंजा दोस्त अजीज लबड़न मां आवाज़ निकितो कहजे भी कन ते कोन पियो मगर सुने सजाद जे कन ते पइजी वियो। इमाम पाक फरमायो हिकड़ी निगाह पंहिंजे पति ते खई निगाह खणी करे हिकड़ी निगाह अर्श मुअल्ला दे करे हिकड़ी निगाह मदीने दे करे उन औरत के फरमायो अल्लाह जी बानी जे कदे दवा जो टाइम खत्म थी वियो फिक्र न कर अञा दुआ वारी गुंजाइश मौजूद चवे थी सोना जो बचड़ो गुज़ारे जो मुझे इमाम पाक फरमायो तू त नथी सुञाणी त ही खानदान कहिड़ो आहे हिकिड़ो त छा हथड़ा खणंदो आहे त रब काइनात खे ज़िंदगी अता फरमाए छॾींदो। इमाम पाक फरमायो हल औरत हली रही आहे आवाज़ रोअण जो अची रहियो आहे। इमाम पाक जॾहिं ते पहुता उन जे बच्चे जे मथां कपिड़ो मौजूद आहे। इमाम अली मकाम लजपाल हुसैन पाक जे बचड़े अली बिन हुसैन इमाम हुसैन लाबिदीन मोहड़े तक कपड़ो लागे करे पाण फरमायो तुम बिइज़्निल्लाह अल्लाह जे हुक्म सां थी को बचड़ो कलमो भरे थियो निहारे अम्मन के चवे तो अम्मा ए अर्श जा मेहमान तो के फर्श ते किथों लथा। अल्लाह जी मर्जी है जे के खाए
अखियूं त यज़ीद वटि हुयो पर ख़ुदा उन्हनि खे अखियुनि खां अंधो कयो अखियूं हुन उथण वारे खे हुनजे जो रूह कब्ज़ थी चुको हो बचड़ा के अर्श जा मलाइक न आहिनि बचड़ा हे त मां हलब खां ईंदे अॻिते काफ़िले वारा चवे थो अम्मा ओ मुंहिंजी जी जल अम्मा तोखे जेके जवान फर्श ते लधा मूंखे रब्बी काबा जो समा मुंहिंजो रूह परवाज़ थी चुको हो फलाणे आसमान ताईं पहुची चुको हो ही उहो ई जवाना जेको हथड़ा खणी बीठो मुंहिंजे रब इज़राइल खे वापसि करे मुंहिंजे वजूद में रूह विधो मुंहिंजा यार जेके ला इलाज जो इलाज करण वारा जेके जिंदगी खत्म थियण खे रब्बे ज़ुल जलाल जे दरबार मां जिंदगी ॾियण वारा उहा औरत निहारे चवे थी सुना ही राज थी ॾिसां त मुंहिंजो कलीजो थो फटे वरी ही राज थी ॾिसां त सम्झ में नथो अचे इमाम पाक फरमायो अल्लाह जी बानी इन राज खे छॾे ॾे इहो राज आशिक़ ऐं माशूक़ जो कयल सौदो सुभान अल्लाह इन राज खे छॾे ॾे ओहो इमाम पाक जेके पंहिंजो बचड़ो अॼु इमाम बाक़र सां अर्ज़ करे रहियो आहे बाबा इजाज़त ॾियो हकीम वठी अचां इमाम पाक फरमायो बचड़ा ज़रूरत त कान्हे का पर तुंहिंजी दिल चवे थी त भले वठी आ तुंहिंजी दिल चवे थी त भले वठी आ इमाम बाक़र सुनो हद जे हकीम खे वठी आयो हकीम आयो निहारे ॾिसण लॻो निहारे निहारे चवे थो काई बीमारी कान्हे काई बीमारी कान्हे का काई तकलीफ़ नाहे हे राज़ कहिड़ो आहे मुंहिंजो ख़ुदा थो ॼाणे इन राज़ ते सब्र करण वारो थो ॼाणे इहे चई करे चवण लॻो हिकिड़ो ॾस थो ॾियां उहो ॾस कयो सिहत में बहितरी ईंदी इमाम बाक़र जो हकीम ॾस ॿुधा उन हकीम चयो ॾस इहो आहे सुबुह जो सवेर ऐं शाम जो सिजलण खां पहिरीं इन जवान खे वहंदड़ पाणीअ जे नहर ते चकर ॾियारियो त चङो भलो थी वेंदो हकीम जे चवण जी देर हुई इमाम ज़ैन लाबिदीन खां चीख निकिरी वई फरमायो ओ हकीम ज़ुबान बंदि कर इन पाणीअ जे नहर जी ॻाल्हि न कर इन पाणीअ ते घुमण जी ॻाल्हि न कर इन पाणीअ खे त अखियुनि सां ई इमाम ज़ैन आबिदीन ॾिसी आयो आहे इन पाणीअ जा दरिद रसूल सीने में हण वरी पाणीअ ते वधण जी ॻाल्हि न कर ज़ख़्मनि ते मिर्च न हार हकीम बाहुबली तो चवे मुंहिंजा साईं मां त तव्हांजे लाइ हिकिड़ो नुस्ख़ो तजवीज़ कयो पाण फरमायो ज़ुबान बंदि कर हकीम अर्ज़ थो करे मुंहिंजा साईं जेकॾहिं कंहिं नहर ते नथा वञी सघो भला हिकिड़ो अर्ज़ थो कयां दिल खे विंदराइण लाइ सुबुह शाम कंहिं बाज़ार जो चकर ॾियो बस एतिरे चवण जी देर हुई बाज़ार जो चकर ॾियो इमाम पाक जे अखियुनि मां सावण जो मींहुं वसी वियो पाण फरमायो ओ बाज़ार जो चकर ॾियण वारा मशवरो ॾियण वारा इन जिगर खां पुछ तव्हां शाम जी बाज़ार कीअं हुई जंहिं शाम जे बाज़ार में दुनिया कोठनि ते चढ़ी पई ॾिसे दुनिया कोठनि ते चढ़ी आवाज़ पई करे उहे आवाज़ अञा ज़ैनुल आबिदीन जे कननि में मौजूद आहिनि उन ज़ैनुल आबिदीन खां पुछ त शाम जी बाज़ार कीअं गुज़री उन बाज़ार जो चई करे सुन ज़ैनुल आबिदीन जे ज़ख़्मनि ते इहे मिर्च बुरकण जी कोशिश न कर न बाज़ार वञण जी ज़रूरत आहे न कंहिं दरिया जे किनारे वञण जी ज़रूरत आहे
सुने सज्जाद के जरूरत त पंहिंजे बाबे महबूब मुस्तफा जे मज़ार ते वजन जी जरूरत ऐ मुझा मुसलमान भा ऐ कलमे पढ़ने वाला पूरी जिंदगी इमाम ज़ैनुल आबिदीन दुनिया की तारीख जो थधो पानी न पीतो छाव में न वेठा लेकिन पांजो आले रसूल वाली जेका तरबियत हुई कदे उन में कमी थियण न ॾिनो उन्हनि खे ख़बर हुई त जेका तारीख़ करबला है उन जो मक़सद छा हुयो मक़सद करबला छा हुयो जेतिरा दलील चओ मुंहिंजा दोस्त त करबला खां बाद मदीने में वेही करे मुझे सुने सज्जाद पाक दीन जी तलीम कीअं ॾिनी ऐं कहिड़ा दीन जा मुजाहिद तैयार कया केड़ा दुनिया जा खतीब तैयार कया केड़ा दुनिया जा इमाम तैयार कया मुझा दोस्त अजीज मकसद करबला एक अलग मौजू आ जेको हिकड़ो ही जुमलो आ त इमाम अली मकाम सा मोहब्बत करण वारो करबला जो मकसद है अल्लाह जे दीन की हिफाजत कजो मुझो पाक लजपाल हुसैन पंहिंजो पूरो घरानो अल्लाह जे राह में कुर्बान करे दुनिया के मैसेज ॾियो दुनिया वालो याद रखजो हुसैन ज़ाहिरी जिस्म से मौजूद न हुदो हुसैन रूहानी तौर ते मौजूद हुदो यजीद न जिस्मानी तौर ते मौजूद न हुदो मगर उन जो जेको किरदार है वो मौजूद हुदो हर दौर में यजीदी ईंदा यजीदी किरदार ईंदो हुसैनियो होशियार थी वेहजो मां हुसैन सा प्यार करवारो मुझे नाने नबी पाक जी दीन ते आंच अचण नथी इमाम अली मकाम मैदान करबला में दुनिया के न्यापो दैया तमा हुसैन जो ऐ मुझे अचण जो किरदार दिसो बेशक पानी बंद हुयो हिक हिक थी करे अल्लाह जे दरबार में जान जो नजरानो नींदो हुयो मगर मुझे नाने फरमायो आले रसूल ऐ कुरान अलग नाहिल दुनिया वारो गवाही दीजो तो कुरान आले रसूल जी जुबान का कदह में परे को न रहो मैदान करबला में त रहो पर जिस्म मैदान करबला में हुयो सिर मुबारक नेज़े ते हुयो कदह में लजपाल हुसैन जी पाक जुबान ते रब जो कुरान जारी हुयो इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी जात मकसद करबला वाज़े कदे बुधाए छडियो आ त दीन जे मका मुश्किल घड़ी ईंदी खुदा जे वास्ते कोई हिन दौर में बेखबर ना है मुझे सुने हुसैन सा प्यार करने वालो जेकॾहिं कंहिं पीउ जो पुट मक़सद ते न हलंदो आहे त पीउ चवंदो आहे त तूं मुंहिंजो नाही जे मुंहिंजो हुजी त पंहिंजे पीउ जे मशर खे मुकमिल करी हा हिकु हलाली पुट जी निशानी आहे हिकु सालिह पुट जी निशानी आहे हिकु फरमान बरदार पुट जी निशानी आहे त पंहिंजे बाबा साईं जे मशर खे मुकमिल कंदो आहे त हिकु हुसैनी जी निशानी आहे त मुंहिंजे पाक हुसैन जी उन पाक मक़सद खे आगो रखे करण वारनि करे छॾियो इम्तिहान वठण वारे वठी छॾियो ॾियण वारनि ॾेई छॾियो हाणे इन नालो ॻणाइण जी ज़रूरत अथई जन्नत तुंहिंजे इंतज़ार में आहे यादि रखी छॾ अल्लाह जे क़ुरान करीम ॿुधायो इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नत अल्लाह खरीद कयूं जानियूं उन्हनि जानियूं ॾिनियूं एवज़ में जन्नत ॾिनी शहीद शहीद थी करे जन्नत में वेंदो आहे मुंहिंजो हुसैन जन्नत में कोन वेंदो आहे शहीद शहादत माने काॾे वेंदो आहे जन्नत में वेंदो आहे मुंहिंजो हुसैन जन्नत ॾे कोन वेंदो आहे मगर रब हुक्म कंदो आहे जन्नत हली मुझे हुसैन जे कदमनि में अची हाज़िरी ॾींदी आहे छो त मुंहिंजा विछड़ा मुझे मदीने वाले वीर जा बचड़ा जन्नत जा सरदार अगर सरदार जे सरदारी कबूल तो करी तो उन्हनि जे हुक्म के सरे खम तस्लीम कर यजीद जो किरदार छा हुयो कंहिंखां बि मुझो कोने खुदा जे वास्ते मां पहले जुमलो अर्ज़ कयो साॻियो वरी लास्ट में चवां तो
जेको भी तुझो अकीदो उन अकीदे के आदो रखी करे सोच त मुझे हुसैन जो ख्याल छा हुयो यजीद जो ख्याल छा हुयो मुझे हुसैन जो ख्याल हुयो दीन मुस्तफा के बचाने जवाब मुझे हुसैन लजपाल जो ख्याल छा हुयो कुर्बानी छोड़ी दीन मुस्तफा के बचाने जेला कुरान करीम के मुझा दोस्त क़यामत ताईं पहुंचाने जेला यजीद जो ख्याल छा हो दीन मुस्तफा के मिटाइण शरीयत मुस्तफा के मिटाइण उनमें शराब के शरीयत नाजायज कयो यजीद हलाल करे मस्जिद नबवी जे अंदर टे ॾींहं अज़ान बंद कराया कह कराया चो यजीद कराया चो कह कराया यजीद जे किरदार दे निहार मस्जिद नबवी में गंदा कहता कराया चो यजीद कराया मदीने पाक के टे ॾींहं मुबाह करार ॾिनो त जेको फणीमती कयो के मदीनो हुआ के मदीनो हुआ मक्को हुआ जरा मदीने जे मीर फरमाया त चारी फितरो भी जदहीं दो मक्के में भी नहीं दो मदीने में भी नहीं दो बाहर बाहर हले हुई दो मगर हे कबीरो पलीत लानती यजीद बदबख्त जे मक्के मदीने पाक जे अंदर मक्के में छा करायो काबतुल्लाह का कबीर नबी न थोया बस मुके एतरो बुधायो अज़ान बंद कह कराया जवाब जो नमाजों बंद कह करायो शराब आम कह करायो नशा आम कह कराया ज़नाखारी आम कह कराई बेपर्दगी कह कराई अल्लाह जे कुरान शराब का मना कई अल्लाह जे पाक कुरान बेपर्दगी का मना कई तो के मुखे कछा कुरान को अल्लाह जो कुरान करीम खोल उन मुझे सुने नबी पाक जो घर वारियो जन के अल्लाह कुरान में चयो अन्नबियो औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम जन आले महबूब मुस्तफा जे पाक घर वारन के अल्लाह ईमान वारन जो अमड़ी चयो अमड़ ईमान वारन जिया रब कुरान में तो या अय्युहन नबियो कुल अज़वाजिका व बनातिका व निसाइल मुमिनीन युदनीन अलैहिन मिन जलाबिबिहिन कुरान खोल मुसलमान और मुझा महबूब मुस्तफा जी मुझा मौला पंजे पाक घर वारन के चओ पंजे नियाणन के चओ अलग मौजूद पूरी की दो असम कयो ओ धरती पंजे पाक घर वारन के चओ पंजे नियाणन के चओ ऐ ईमान वारन औरतों के चओ पर तो कुरान शरा चवे कंजे नाले जेके ईमान वारन जो अमड़ियूं के अमड़ दे बुरी निगाह सां ॾिसंदो जवाब जो जब अमड़ ता क़यामत निगाह हराम रब करार ॾेई छॾियो मुंहिंजो ख़ुदा क़ुरान में मुंहिंजा महबूब पंहिंजे इन अज़वाज मुतहरात खे बि चयो ऐं पंहिंजे नियाणनि खे चयो वबनातिक मुझा महबूब पंहिंजे नियाणनि खे बि चओ वनिसाइल मुमिनीन ऐं ईमान वारन औरतुनि खे बि चओ त पर्दो कन मुसलमान खुद सोचे अल्लाह जे कुरान हुक्म ॾिनो महबूब मुस्तफा ऐलान कयो शाम जे बाज़ार में इमाम हुसैन पाक जे पाक दामन भेड़ अम्मा फातिमा ज़हरा जे लखते जिगर शेर खुदा जी बचड़ी उम्मुल मसाइब अम्मा बीबी ज़ैनब वल कुरान करीम जे आयत जे तशरीह थी दुनिया के दिखायो शाम जे बाजार में जले इमाम अली मकाम जे पाक सिर मुबारक में कुरान करीम जी तवार हली रहिया तिलावत हली रहिया दुनिया करीब थी रहिया बीबी ज़ैनब जे पाक जुबान मां आहिस्ता आवाज निकरदो बचड़ा सज्जाद जी मुझी पुफू अगिलन के पलीतन के चओ त मुझे पीर हुसैन पाक जो सिर मुबारक तकड़ो अगते खणी हल जे
जेके ज़ियारत ला था चल जेके कुरान बुधण था चल उहे अगते अगते हुजन उनन जो ख्याल सिरे हुसैन ने हुजे उनन जी निगाह पाक बीबी जे चेहरे ते न पवे खुदा जा बाना अन्य जो के कुरान करीम मां बुधाया ईद मुबाहिला आयत मुबाहिला ईमान वारन जला ईद मुबाहिला जदे ओहा मुबाहिला आयत कुरान करीम जी आई मुझे महबूब मुस्तफा के रब हुक्म फरमाए महबूब पान भी अचो बचड़ा भी वठी अचो पुटड़ा भी वठी अचो औरतों को वठी अचो मुझे महबूब करीम जी ज़ात खुद आया हसनैन करीमैन इमाम हसन और हुसैन भी आया अम्मा फातिमा तो ज़हरा के भी सर लो शेर खुदा के भी सर लो हसन और हुसैन के केडी मल आंगुन सा हलायो जो तपटन मेलन जो फासला होयो केडी मल पाजे पाक कुलन दे बिहारो दरमियान में अम्मा फातिमा ज़हरा के हलायो कोया शेर खुदा के हलायो ओ ईमान वाली मुझे अम्मड़ियों भेनरू खुदा जे वास्ते जरा गौर करो मदीने जी संग फरमायो अता अली जमीन ते पैर मां रखा मुझे पैर जे मथा पैर हसनैन करीमैन जी अमड़ रखे उन जे पैर न मथा पैर अता अली तू रख जा जो जमीन से तमाम मुस्तफा जा कदम के अर्श निहारे त अली मुर्तजा जा कदम ने न जमीन के कल्ब में त महबूब मुस्तफा जे पाक दामन न्याणी जे कदमन जे मां पके त्रिया न अर्श के खबर पवे न फर्श के खबर पवे वक्त महदूद जने इमाम हुसैन पाक मदीने में शेर खुदा जे खते में आयो अल्लाह मलाइकन के हुक्म दिनो बनो बनी मुझे महबूब जे बचड़े जी मुबारक लगे जो जिब्रील आयो मलाइका वठी आयो दरमियान में फतस्ताल मलाइका हुयो जे जा पर रखते होया सजा में तो हुयो उन जे सुने जिब्राइल के काने पे वनी जिब्रील जवाब दिनो अज दरे मुस्तफा ते खुशिया अज उन खुशी जी मुबारक खड़ी पे वना उन फतर से मैं कह दमे सजा में जिब्रील जे अज अल्लाह जे रहमत के जोशा जे कदे मुस्तफा जे अजण ते हलते तरफ तो के भी माफ करे छली तो ए जो सुनो हुसैन सज फाला जे जे जमण जे खुशी में अल्लाह जी जात फतर सजड़े मलाइका जी सजा माफ करे छली तो ओ घराणो जे जे तर तो मलाइका के माफी मिलते फरिश्तन के तू असा का गुनाहगार हो तू असा दिल में मोहब्बत रखलासी इंशाअल्लाह ताला जरूर न तो दरड़े ता वंडड़ो मिलदो मुंजा दोस्त अजीज इन वंड में उम्मीद पक्की रख वक्त डाढो तमाम वक्त घणो थियो माफ कजो मां चरियो मानो सदीदाई को कह दिन दोस्त सजण साईं जो चरियो फकीर आया बाकी सजण जो चरियो फकीर मुके माफ कजो वक्त वधियो बस यो जुमलो जमा तो जे करे ईमान आतो जो मोजो तब जो लजपाल हुसैन जिंदा लजपाल हुसैन करबला जा तमाम शहीद जिंदा हसन खैबर जा शहीद जिंदा बदर जा शहीद जिंदा मस्जिद नबवी जा शहीद तमाम शहीद जिंदा अमीर हमजा जड़ा जवान जिंदा लेकिन मुझे हुसैन जी जिंदगी जो मकाम ही निराला मासूम अली असगर जी जिंदगी जो मकाम ही निरालो मां हाला में बुधाए चुको हुजुस जिथे खुदा खुदे शहीद याद रखी चल मुसलमान इन सजन सजे फकीर जो जुमलो दिल जे हुजूर सा बुध जा जेन तू चाही थो त लजपाल हुसैन मूसा कचहरी करे ए जुमलो और सा बुध जा जे चाही थो त लजपाल हुसैन मूसा कचहरी करे लजपाल हुसैन जो मां दीदार कया लजपाल हुसैन जे कचहरी में पहुंचा एकड़ो ही जुमलो ओ कहो शहीद जिंदा बेशक कुरान जे आहन पाथे इंद रब्बिहिम कहवट
इंद रब्बिहिम जेकर ए फकीर आशिक राज वरता है अदनान ए अख्तियार जो मेहमान उन जे बंगले में तवा के मिलणो त पहली काथे चो पड़ो जवाब जो अदनान ए अख्तियार चो पड़ो जो फकीर तो उनन जे कस्टडी में फकीर उनन जे बंगले में जे फकीर सा मिलणो त बंगले वारन सा मिलणो पड़ो जे मुझे लजपाल हुसैन सा मिलणो तो चाही त अल्लाह जे दरबार में पेशानी झुकाए मिलता है क्या नमाज में सजदे में जाके टेक अल्लाह जे दरबार में खुदा जे हुजूर में पांजी पेशानी झुका अल्लाह वहदहु ला शरीक लहू जे हुक्मन ते अमल कर खुदा जो कसम तू फर्शते कहीं भी खिते में हुजी जबलन में हुजी जंगल में हुजी जो लजपाल हुसैन के उते दीदार भी कराई तो तुझो मददगार भी सिक सा सजद सही है दिल में सजद सही है जुबान जी दवा तू जड़ा मुला खोड़ा करदा मां पढ़ के बोलो जुबानी दवा सब को करे पर जुबानी दवा सा हकीकत को न मिलती है मुझा दोस्त हकीकत ये जुबानी दवा ये जे ख्वाब हुंदो हकीकत या हुंदिया जेका मानो मेहनत कंदो मेहनत कंदे जेकर रात ख्वाब में सी समुकड़ का कहिया 500 मण मुझो एकड़ लथो सुबह जो 500 मण एकड़ कोन लहंदो जेतरी मेहनत कई हुंदई ओतरो ही लहंदो तो मुझा यार जेकर चाही तो लजपाल हुसैन जे दरबार में पहुंचा मुझे लजपाल हुसैन जे दरबार अज भी खुलेला लजपाल हसन हुसैन जी दरबार जब अज भी हर घर दे दरवाजे शाम नो बंद होते हर घर दे दरवाजे शाम नो बंद होते सदा खोला दरबार अली दे लाला दा सदा खोला दरबार अली दे लाला दा पढ़ जा खिदमतगार अली दे लाला दा पढ़ जा खिदमतगार अली दे लाला खुदा दरवाजो बंद है आहे कुछ रपद कर करे चलिया वो हाने अल्लाह चवे तो इन रब्बिहिम तो जो हुसैन वो जो हुसैन जिंदा मासूम अली असगर सुनो घोट अली अकबर सुनो घोट कासिम सुनो हजरत गाजी अब्बास औनो मोहम्मद तमाम अहल बैत उसाम शहीद करबला सब मुझे रब चवे तो जिंदा बैठा है जवान रगी बैठा ना है ये जवान इन रब्बिहिम युरज़क़ून भला है बोले बकरा नाराज युरज़क़ून चौथे पारे में अल्लाह फरमाया वला तहसबन्नल्लज़ीना क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम ज़िंदहन रब वटहन कन्ने छाता या अल्लाह तुझे दरबार में जिंदा मौजूद हैं तो बुधायो जिथे तू दे हुए तुझे कुदरत सा दिसन वाला दिसदा मौला तुझे दरबार में कन्ने छाता रब फरमायो युरज़क़ून उन्होंने के युरज़क़ून हर मौलवी तकरीर में तर्जुमो करे चलो अल्लाह वटे रिज़्क़ को खाई रहा है खान युरज़क़ून जी मुराद है कुरान में खान युरज़क़ून के न चेबवा चौ सजन संजा फकीर जे न चेबवा तो कुरान पढ़ी बुधा जे न चेबवा तो कुरान पढ़ी बुधा मां अल्लाह जो कुरान पढ़ी बुधाया अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फी हुदल लिल मुत्तक़ीन الذين يؤمنون بالغيب ويقيمون الصلاة فمما رزقناهم ينفقون
फरमाए नमाज कायम करने वाला अल्लाह जे राह में जाने जाने वाला मां अल्लाह जे तो उन जी निशानियां अल्लज़ीना युमिनूना बिल गैब जन गैब ते ईमान आंदो व युकीमून सलात ऐ उन नमाज कायम कई पहरी पढ़ी हुई 4 वक्त छने गने नमाज कायम कई उन जी निशानी व मिम्मा रज़क़नाहुम चेकी कुछ रिज़्क उन्हनि खे ॾिनो वींदो उन्ही अम्मा व मिम्मा रज़क़ना चेकी कुछ उन्हनि खे ॾिनो वींदो हुम उन्ही अम्मा युनफ़िक़ून रखी कोन वेहंदा वॾींदा ऐं विरहाईंदा अल्लाह जो कुरान तो चवे ईमान वारन के रिज़्क़ मिलंदो पेटियूं भरे कोन रखंदा वॾींदा हे त ईमान वारे जी ॻाल्हि हे त ईमान वारन जो भी सरदार हुसैन लजपाला दरबारे खुदा में रिज़्क़ मिली रहियो इन रिज़्क़ मां मुराद अल्लाह जो तमाम नेमतूं रब कुरान में नसो ईमान वारो साढे रखंदो इन रिज़्क़ विरहाईंदो तमाम सजन संजे ग़ुलाम जे हैसियत में तो चवां मुंहिंजो हुसैन खे रब ॾेई रहियो मुंहिंजो हुसैन वंडे रहियो अॼु भी लजपाल हुसैन वंडे रहियो मगर मिली उन्हनि खे रहियो जन जे सीने में हकीकी इश्क़ हुसैन मौजूद हुसैन पाक जा दर खुलियल थे अॼु भी खुलियल थे तू सीनो खोल तू दिल खे खोल इते युसफून मां मुराद है अल्लाह जो जुमले नेमतों उहे जुमले नेमतों औलाद न थई न परेशान न थी मुझे हुसैन जिक्र करी ये तकरीर रिकॉर्ड पे थे कुंड में जंग में न तो चवा सजा साईं जो फकीर है कोने लगा दे चवा औलाद न थई न काथे हलिया जवाब दे काथे हलिया हेलो तो के औलाद लगे नौकरी खपई करो शौकी नहीं नौकरी खपई न मुझे हुसैन जिक्र सुभान अल्लाह जेकी कुछ खपई मुझे हुसैन पाक जे दर ते हलिया तू जो देखो करबला वञा मां तो के चलो करबला तो खुदा तो के वञण नसीब करे वही ज़ियारत करया मगर लजपाल हुसैन जे दर ते हलिया चौथ मां वञा तो हाणे हुसैन पाक जे लजपाल जे दरबार ते रोट कासिम मुखे जा मर्द औरत वचो त करजी का हलो जो हलो त हलो जने अगले हलियासी पूछा कैसी हुसैन लजपाल काथे अल्लाह फरमायो त जो सुनो हुसैन लजपाल जय करबला जे मैदान में पांजे रब के राजी कयो ओ मां अल्लाह वटा मुझा मौला मिलन था चयो रब फरमायो जैसा मिलबो पहली जहमत होदो इजाजत उन खां तलब कबिया मौला इजाजत ले रब फरमायो मूं वट मौजूदा मुझो घर मस्जिद दरवाजे के खोल तो हुसैन लजपाल मुसल्ले ते बिठो बिठो मुसल्ले ते ए इमामत कह दिया जवाब दे इमामत कह दिया कुरान पढ़ा इन्नी जाइलुका लिन्नास इमामा गिफ्ट में इमामत अल्लाह जे ज़ात अता फरमाए के जो सुने इब्राहिम अलैहि सलाम के उन दुआ पूरी मौला मुखे तदनी थई व मिन ज़ुर्रियती मुझे बचन खे अता फरमा इमामत जो ना रोका थे खत्म आखिरी इमाम जो इमाम महदी अलैहि जवाब दे इमामत मुकम्मल कीजिए इमाम महदी सोने से मुकम्मल कीजिए मां तो के बाहु मदी अर्ज गया जवाब दे इमाम महदी सुनो इमाम हसन पाक जे औलाद मां इंदो या इमाम हुसैन से औलाद मां खुदा जे वास्ते जवाब तने मुखे न ओ मुसलमान जे न इमाम हसन सोने के विसारे वेठो हई ए इमाम महदी पाक जा नारा तो हई थोड़ो पांजे अंदर में छाती पा कदे ये थियो त कंजे बाबे सा उठल हुजी ए पुत्र में उम्मीद रखी पुत्र में उम्मीद ओ रखंदो जे को उन जे बाबे के अखे जो ठार करे समझाई
इमाम महदी पाक इमाम हसन पाक जे मुझा दोस्त अजीज पुश्तमा चल मारवा मुझे दिल पर इमाम हुसैन सा भी प्यार कर ऐ मुझे सुने अली जे लाडले वडड़े पदेदार पुत्र इमाम हसन पाक सा भी प्यार कर इंशाअल्लाह ताला जन जो हसनैन करीमैन सा प्यारा उन जो हिते बेड़ो पारा वला नबलु वन्नकुम ओ धरती तने आयत जिंदगी रही कबे नफरे जब इन चरे मारे की सुभान अल्लाह ओ धरती कासिम बुझो अच्छे कासिम बुझे तो ओ धर ओ तशा कया दोनों जवानी की मस्ती में चूर न तेरा कसूर न मेरा कसूर इन पाकत जो रब जिक्र अनखुट करे छदेवा जो जुबान तोजी उठा ऊंची तछा ए हुए जमीन जा पण कलम करे छदे ए दुनिया जा दरिया बस करे छदे न मुझे मुस्तफा जो शान लिखी सगदा न आले रसूल जो न दीवान मुस्तफा जो शान तो मुझा दोस्त अजीज आले रसूल सा प्यार कर असहाबी रसूल सा अकीदत रख याद रखी छे आले रसूल सा प्यार कर मुस्तफा फरमाए आले रसूल सा प्यार कर असहाबी रसूल सा अकीदत रख मदीने वाले मीर की ताबेदारी कर अल्लाह जे हुक्म की फरमान बरदारी करे गरीबन जो ख्याल रख यतीमन जो ख्याल रख मिस्कीनन जो ख्याल रख पांजे न्याणन के पर्देदार बना पांजे बच्चन के कुरान में मुसल्ले की तलकीन कर पांजे बच्चन के हलाल रोजी कमाए खारा पांजे बच्चन के हलाल खारा इंशाअल्लाह ताला जे के हलाल खाइदा ए ओगराई में हलाली कढदा इंशाअल्लाह ताला खुदा कदो हथड़ा अन्या हिने कोन कदो दुआ अमीन मुझे सोहरो रब कबूल करे शदीदो अल्लाह की जात कोट कासिम मुखियो वारन ऐ औरे परे का अचर वारन सबनी मर्द और खवातीन जे दिल के पांजे महबूब जे मोहब्बत सा आबाद फरमाए सबनी जे सीनन के आले रसूल जे प्यार सा असहाबे रसूल जे अकीदत सा अल्लाह की जात मुनव्वर फरमाए मुमकिन कोचड़े जो चवण तहां जो बुधड़ रब इज्जत जलाल की जात वाली बारगाह रब्बुल इज्जत में कबूल फरमाए तरफैन के अमल की तौफीक अता फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।